नाज़रीन, कंदकोट खां ख़बर शामिल कंदा हलूं। कंदकोट पलाल जे ढेर खे बाहि ॾियण जी शक ते बेरहम चाचे कलाशनकोव जो मुंहुं खोले छॾियो। ॿ नौजवान भाइटिया क़तल, हिकु भाइटियो, हिकु मेहमान ज़ख़्मी। क़यामत जा मंज़र, जवाबदार फरार थी वियो। पुलिस पहुची करे ज़ख़्मीन ऐं लाश खणाए अस्पताल आंदा। ख़बर मूजिबि कंदकोट सी सेक्शन थाणे जे हद चाकर आबाद लॻ मामूली मामिलो। पलाल जे ढेर खे कुझु ॾींहं अॻु बाहि लॻण ते चाचे मीरज़ादो बंगवार खे पंहिंजे सगन भाइटनि ते शक हो, जंहिं ते गॾु वेठल भाइटनि ॾे वञी कलाशनकोव सां छिती फायरिंग करे ॾिनी, जंहिं करे मौक़े ते ॿ भाइर कबीर बंगवार, यासीन बंगवार मौक़े ते क़तल थी विया, जॾहिं त मक़तूलनि जो हिकु भाउ बशीर बंगवार ऐं मेमन अब्दुल वहीद बंगवार पिणु ज़ख़्मी थी पिया, जिन खे इतिलाह ते हद थाणे जे पुलिस खणाए सिविल अस्पताल आंदो, जिते ज़ख़्मीन खे फर्स्ट एड ॾेई नाज़ुक हालात हुजण करे सखर अस्पताल मुंतक़िल कयो वियो। लाशनि जे पोस्टमार्टम ज़रूरी कानूनी कागज़ी कार्रवाई बाद लाश वारसनि जे हवाले कया विया। नौजवाननि जा मुड़ ॻोठ पहुचण बाद क़यामत जा मंज़र बणिजी विया। लाश पंहिंजे प्यारनि जी लाशनि खे चिंबड़ी करे रोअण लॻा। पूरो इलाइक़ो सोगवार बणिजी वियो, जॾहिं त जवाबदार धुर घर ख़ाली करे भॼी विया। पुलिस मुताबिक़ ही वाक़िओ पलाल खे बाहि ॾियण सबबि पेश आयो। जवाबदारनि जो माल मवेशी काहे आया आहियूं ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापामार कार्रवाई पिणु करे रहिया आहियूं।